आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। प्यारा साथियों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल ऐं गुज़ारतूं। हर सवाल खां पोइ जवाबु ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। जेकॾहिं तव्हांखे जवाबु मालूम आहे तव्हां कमेंट करे सघो था। साथियों, ॿुधायो त उहा छा आहे जेका ॿधण खां पोइ बि हलंदी आहे? जवाब हथ में ॿधल घड़ी यानी वॉच। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंमें 25% हवा हूंदी आहे? जवाब आहे सूफ़। साथियों, ॿुधायो त उहा छा आहे जंहिंखे जेतिरो इस्तेमालु करियूं था ओतिरो ई वधे थो? जवाब आहे त अकुल। जी हाँ साथियों, अकुल या दिमाग़। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो जानवर आहे जेको मुसलसल 3 सालनि ताईं सुम्ही सघे थो? जवाब आहे घोंघा यानी सनीर। प्यारा साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना आहिनि कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो ऐं वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।